टंडोला लग गोठ मसूद बोलसार वासी मोहम्मद रमजान वालिद मरहूम मसूद खान बोलसार जो बाअसरन पारां मुबैना तौर ज़मीन ते कब्ज़े की कोशिश खिलाफ एहतजाज। उन मौके ते हुन एहतजाज कंदे चयो त गोठ मसूद बोलसार जा कुछ लैंड माफिया ग्रुप सरगर्म आहिनि। मुंहिंजे वालिद साहब मसूद खान बोलसार जे फोत थी वञण खां पोइ मुंहिंजे वालिद साहब जेका ज़रई ज़मीन मूंखे हिस्से में ॾिनी हुई उन जो कुछ हिस्सो मूं नाले गुलाम दस्तगीर के बतौर मकादो ठीके तौर ॾिनी हुई। हाणे गुलाम दस्तगीर बोलसार ऐं गुलाम मुर्तज़ा बोलसार ऐं मंजूर अहमद उर्फ बश वालिद इस्माइल नाले सां गॾिजी मुंहिंजी ज़रई ज़मीन मूंखे विकिरो करे ॾियण लाइ हिरासा करे रहिया आहिनि ऐं ॿी सूरत में मूंखे मोतमार धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि त असांखे ठीके वारी ज़रई ज़मीन कते विकिरो करे असांजे हवाले कर, ॿी सूरत में तोखे क़तल कंदासीं ऐं तुंहिंजी ज़मीन जो जाली खातो कराए ज़मीन ते कब्ज़ो कंदासीं। जंहिं सबबि आउं धमकियुनि खां डिॼी करे पंहिंजो अबाणो ॻोठु मसूद बोलसार छॾे दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां। हाणे मुंहिंजी जान ऐं माल खे ख़तरो आहे, मुंहिंजी ॿनी बि उन्हनि जे कब्ज़े में आहे। हुन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, DIG हैदराबाद, SSP टंडो अलहयार खां मुतालबो कयो आहे त हिन मामले जो नोटिस वरितो वञे ऐं ज़रई ज़मीन मूंखे वापसि कराए ॾिनी वञे ऐं मूंखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेदार मथियां नाले तौर वाज़े करे चुको आहियां। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।